हर रिश्तो हिकिड़ो मां सम्झंदमि त ॼण त हिकिड़ो रांदि आहे अॼुकल्ह जे दौर में। कंहिं रिश्ते जी का अहमियत न रही आहे, रत जा रिश्ता हुजनि या दोस्ती या यारीअ जो रिश्तो हुजे, जेके असांजे दीन में ऐं असां जॾहिं पंहिंजे अनबिया कराम जी ज़िंदगी ॾिसूं था त उहे त हिकु दोस्त जे लाइ बि एतिरो एहतमाम, एतिरी रिस्पेक्ट, एतिरो इज़त रखंदा हुया। असां वटि त रत जे रिश्तनि जी बि हाणे इज़त न रही आहे। ऐं इन माहौल में वरी जॾहिं हस्बैंड वाइफ जो रिश्तो आहे, कज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे, शरीक हयात जो तव्हांजी ज़िंदगीअ में हुजणु, इन जी छा अहमियत आहे, उनजो छा इन रिश्ते जो असल में पस मंज़र दीन ऐं इस्लाम ऐं हदीसुनि जी रोशनीअ में छा आहे, तव्हां प्लीज़ असांखे ॿुधायो। जी अदी माशाल्लाह, तव्हां तमामु ज़बरदस्त चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे। त अॼुकल्ह माण्हू हुनखे ज़ाल मुड़ुस खे मज़ाक मश्किल सम्झनि था, पर ज़ाल ऐं मुड़ुस हिकु वॾो अहम रिश्तो आहे। ऐं क़ुर शरीफ़ जी सूरत बकर में अल्लाह से इरशाद फरमाए थो त ज़ाल मुड़ुस जो ढक आहे, यानी लिबास आहे। बिल्कुलु। त मुड़ुस खे बि खपे पंहिंजो ज़ाल जा हक़ हुक़ूक़ अदा करे। ऐं जॾहिं इहे पाण में सही नमूने सां ज़ाल ऐं मुड़ुस ज़िंदगी गुज़ारींदा त हिननि जो ज़िंदगी जो सफ़र सही गुज़रंदो। ऐं जेके माण्हू पंहिंजे ज़ाल सां मुहबत कंदा आहिनि ऐं ज़िंदगी जो सही सफ़र हलाईंदा आहिनि, उहे कामयाबु थींदा आहिनि। ऐं बाक़ी जेके माण्हू पंहिंजी लाइफ में पंहिंजो लाइफ पार्टनर सही ॻोल्हींदा आहिनि, पर उन्हनि खे सही हलाइण जे लाइ उहो तरीक़ो न इस्तेमालु कंदा आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं खोड़ सारियूं हदीसूं आहिनि त तव्हांजे मथां ज़ालुनि जा हक़ आहिनि। ऐं ख़ाली इहो हक़ कोन्हे त तव्हां निकाह करे छॾियो पोइ हुनजो घर जा अख़राज तो पूरा न करियो। ऐं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी घरवारी खे मानी जो गिरा वात में विझणु उहो बि अजर आहे, सदको आहे, सवाबु आहे। त उन सां इहो आहे त ज़ाल सां मुहबत वधंदी। ॿी बि हदीस आहे त अल मरउ मअ मन अहब इलैह, दुनिया में जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी क़यामत ॾींहुं उन सां गॾु हूंदो। त ज़ाल बि हिकु वफ़ादार पार्टनर आहे। ऐं पंहिंजो मुड़ुस बादशाह, ज़ाल वज़ीर। ऐं मुड़ुस ऐं ज़ाल हिकु फीथे जे मसल, गाॾी जो फीथो हूंदो आहे, तीअं ज़ाल ऐं मुड़ुस हिकु फीथे जे मसल। त जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी सही गुज़ारींदा, मुहबत में हलाईंदा त हुनजो सिलसिलो। पर अॼुकल्ह जे दौर में अनफॉर्चुनेटली हिकिड़ो सोशल स्टेटस घणो ॾिठो वञे थो। अगरि ज़ाल पढ़ियल लिखियल आहे, कंहिं सुठे घराने मां आयल आहे, हुनजी पंहिंजी का हिकिड़ी वर्थ आहे न, त हुनखे साहुरनि में उनखे पंहिंजे हस्बैंड वटि हिकिड़ी उहा इज़त मिले थी। पर अक्सर ईअं बि असां ॾिठो आहे त हस्बैंड पढ़ियल आहे, डॉक्टर आहे, हुनजी माइटनि शादी कराए छॾी आहे, जेका उनजे ॻोठ जी का छोकिरी आहे या उनजी का माइटियाणी आहे जेका पाण ओतिरो वर्थ नथी रखे या शहर जी का न आहे, कंहिं ॻोठ जी पलियल आहे, त उनखे उहा इज़त न मिलंदी आहे। उहो हस्बैंड पाण ई इन में नाकाम थी वेंदो आहे त पंहिंजनि माइटनि, पंहिंजनि भेनरुनि ऐं पंहिंजे ख़ानदान में, पंहिंजे फ्रेंड सर्कल में पंहिंजी ज़ाल खे उन नमूने इंट्रोड्यूस कराए या उनखे उहा इज़त ॾे। त इन हवाले सां छा चवणु चाहींदा? उनजे लाइ इहो त ज़ाल ऐं मुड़ुस जो जॾहिं रिश्तो तह कयो वञे त पसंदि जो कयो वञे, त उहो अॻूं दौर न आहे रहियो। त हाणे माइट ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कराइनि था, ज़ोरी विहारियो, ॻिची में को मौलवी विहारियो पोइ निकाह कराइनि, त इहो ग़लति अमल आहे। इहो मतिलबु उनजो हिकिड़ो साइड इफेक्ट आहे जेको तव्हां चओ था। त उन न्याणी खां पुछा रज़ामंदी कई वञे त ऐं फलाणे सां तुंहिंजो निकाह करियूं था, तूं राज़ी आहीं कोन्हे। जेकॾहिं न्याणी राज़ी हूंदी, ख़ुशि हूंदी त इहो घर हली सघंदो। पर जेकॾहिं इहे न्याणी राज़ी न हूंदी, ज़ोरी ज़बरदस्ती निकाह थींदो त पोइ इहो सिलसिलो साॻी थींदो जीअं तव्हां चयो त उहो घर कोन हली सघंदो। मुड़ुस पढ़ियल आहे, घरवारी पढ़ियल कोन्हे, पर जेकॾहिं लाइफ पार्टनर माण्हू पढ़ियल लिखियल ॻोल्हे थो, ॾिसो डॉक्टर आहे त उनजी इहो इरादो हूंदो त आऊं की डॉक्टराणी सां शादी कयां। ऐं जेकॾहिं को मौलवी घराणे सां हूंदो त उहो चवंदो पढ़ियल लिखियल क़ुर पढ़े, जेकी सुठी हुजे। जेकॾहिं इंजीनियर हुजो त उहो बि माना इरादो कंदो, हुनजी नियत इहा हूंदी त पढ़ियल लिखियल हुजे। ऐं जाहिल माण्हू जाहिल खे पार्टनर कंदो। त इहो ई आऊं चवणु थो चाहियां उनखे त पंहिंजी ज़िंदगी में जेके लाइफ पार्टनर जेको आणियूं था त उनजी रज़ामंदी पुछी कंदो। माइटनि खे बि अर्ज़ु आहे त माइट बि उन्हनि खां पुछा कनि, माइट बि उन खां पुछा कनि। जेकॾहिं पुछा नथा कनि, ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कनि था, हे नतीजा, हे ॻाल्हियूं तॾहिं असांखे ॾिसणियूं पवंदियूं जॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती असां निकाह करियूं था। त साईं जन फरमाईंदा त निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, तव्हां ज़ोरी ज़बरदस्ती निकाह न करियो। ऐं ज़ोरी ज़बरदस्ती जेको निकाह थींदा उहो अॻे हली कोन सघंदो, कुझु ॾींहं हलंदा पोइ वरी तलाक थी वेंदो। लेकिन इस्लाम में तो औरत से भी पूछने का हक है कि अगर आप कहीं निकाह करें तो बाप को भी फर्ज है कि बेटी से पूछे कि उसका निकाह मैं यहाँ करूँ या ना करूँ। ये तो अल्लाह ताला ने भी हक दिया है, ये हक दिया है, बिल्कुल इस्लाम में हक दिया। अच्छा, एक चीज और है यहाँ पे मौलाना साहब कि हम बात करते हैं हमेशा, जब भी हम बात करें तो जब एक लड़की, जैसे बाक इस चीज को ज्यादा बेहतर समझेंगे कि जब एक लड़की ब्याह कर जाती है तो उसको कहते हैं सास ससुर का हक है, देवर का हक है, जेठ का हक है। लेकिन इसी तरीके से लड़के पे सास ससुर का क्या हक है, या अपनी जो उनकी लड़की की बहनें हैं, भाई हैं, उनकी तरफ कोई हक है या नहीं है? बिल्कुल हक आहे, उन्हनि जा हक़ हुक़ूक़ आहिनि। जीअं ॿियो आहे न, मिसाल तौरु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में काफ़ी फरमान आहे त ज़ाल जेको तव्हां जितां छोकिरी वठणु चाहियो था त तव्हां उन्हनि खां ऑफर न कयो, असां तव्हांखे रिश्तो वठूं था त
त हाणे असांजो पोयूं ख़र्च तव्हां ते आहे, ईअं न, तव्हां हुन ते को प्रेशर न विझो। ऐं जेको शादी करे थो छोकिरो आहे त उन्हनि खे खपे उहे पंहिंजो जेके ससुराल तव्हां चयो भई उन्हनि जी इज़त करे, उनखे रिस्पेक्ट ॾे, ईअं न त हू पंहिंजे बसि न्याणी सां रिश्तो कई हाणे उन्हनि खे इज़त न ॾे। सही। हुनखे ज़िंदगी में सफ़र साथी मिलियो, हुनजी ज़िंदगी सुठी गुज़रे बि त हाणे हिन जो कमु आहे हुनखे बि अॻियां इज़त ॾे, हुनजी माइटनि खे इज़त ॾे। ऐं छोकिरी जो कमु आहे त पंहिंजे घर वारी जी माइटनि खे इज़त ॾे, इज़त ॾींदी तॾहिं गाॾो। मतिलबु ॿिन्हिनि पासनि गिव एंड टेक रिलेशन आहे, जॾहिं ॿई इज़त कंदा त मामिलो हले। तॾहिं ॻाल्हि ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि।